अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध खबर जो स्लो जारी है। तमाम मिर्पो खास में खबर शेयर कंदा मिर्पो खास जे मुख्तलिफ इलाक़नि जा बरसात का मुतासिरिन जेके बेघर थी रस्तनि जे किनारनि ते खुलियल आसमान हेठि बेयार मददगार हुकूमती इमदाद जा मुंतज़िर आहिनि। ज़िला इंतजामिया पारां पिणु दाद रसी न करण ऐं इमदाद न मिलण जे करे सरापा एहतियात बणिजी रस्तनि ते निकिरी आया आहिनि। बरसात मुतासिर पारां डिप्टी कमिश्नर ऑफिस लगे मरकज़ी शहरात ते धरणो हयो ऐं एहतजाज कयो। मुज़ाहिरीन हुकूमत ऐं ज़िले इंतजामिया ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई ऐं सबब ट्रैफिक मुतल थी वियो। पुलिस मौक़े ते पहुची मुज़ाहिरनि सां मुज़ाकरात कया, लेकिन मुज़ाकरात नाकामी खां पोइ पुलिस पारां मुज़ाहिरनि ते लठबाज़ी करे खैन ऐं छड़ोछड़ करे छॾियो। उन खां पोइ औरतुनि मीरपुर ख़ासि प्रेस क्लब अॻियां एहतजाज कयो। हुकूमत ऐं ज़िले इंतजामिया खां इमदादी राशन ऐं ॿी ज़रूरी सामान जी फ़राहमी जो मुतालबो कयो। वधीक ख़बरूं ॾिसण लाइ विज़िट कंदा असांजी वेबसाइट www.sindhajraknews.com।